पीपी शहीद भुट्टो पारा नसीराबाद इलाके जे ॻोठन बरादी फ़लपौटो बलावल फ़लपौटो अमीर बख्श फ़लपौटो जो रोड मुकमल न थियण खिलाफ अॼु 16 ॾींहुं अनोखो एहतजाज कंदे रोड्स खाते क़मबर जे एग्जीक्यूटिव इंजनीयर अब्दुल्कादर सांगे जो अलामती जनाज़ो खणी पूरे शहर जो गश्त करण बैदि अलामती जनाज़े खे पिटुन ऐं पारातन सां आर्थर वाह में उछलायो वियो। पीपी शहीद भुट्टो जे अॻुवाणनि एडवोकेट यूसुफ पतोजो, पुनल लगारी, मोहम्मद ट्रगड़ ऐं ॿियनि जे अॻुवाणी में रोड्स खाते क़मबर जे एग्जीक्यूटिव इंजीनियर अब्दुल्कादर सांगे जो अलामती जनाज़ो खणी एहतजाजी रैली कढी हुई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी आर्थर वाह जी पुल वटि पहुती, जिते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त असां मुसलसल 16 ॾींहं खां सरापा एहतजाज बणियल आहियूं, पर रोड्स खाते समेत को बि आला अमलदार या चूंडियल नुमाइंदा असांजे एहतजाज जो नोटिस वठण लाइ तयार न आहिनि। अॻुवाणनि चयो त जेसीं ताईं असांजा मुतालबा तस्लीम नथा कया वञनि, असांजो एहतजाज जारी रहंदो। उन मौके ते रोड्स खाते क़मबर जे नाअहल एग्जीक्यूटिव इंजीनियर अब्दुल्कादर सांगे जे अलामती जनाज़े खे पिटुन ऐं पारातन सां आर्थर वाह में उछलायो वियो। सज्जाद अब्बासी, BTV न्यूज़, नसीराबाद। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.